गर्मियुनि या सख़्त जिस्मानी मेहनत खां पोइ उञ लॻण त आम ॻाल्हि आहे, छो त पघर जी सूरत में माण्हूअ जे जिस्म मां घणो पाणी निकिरी वञे थो ऐं जिस्म खे फौरी तौर ते पाणीअ जी ज़रूरत पवंदी आहे। हूअं बि माहिर घणो पाणी पीअण खे सिहत लाइ फ़ाइदेमंद करार ॾींदा रहनि था। हक़ीक़त में ईअं आहे बि सही, जेतिरो पाणी पीइजे ओतिरो सिहत जे लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे, पर पाणी पीअण ऐं उञ लॻण ॿ अलॻि अलॻि अमल आहिनि। मिसाल तौर सियारे जी मौसम में जेकॾहिं तव्हां कंहिं थधि वारी जाइ ते वेठा आहियो ऐं जिस्म बि तहरुक में नाहे, उन जे बावजूद बि जेकॾहिं तव्हांखे घड़ी घड़ी उञ लॻे थी त इहो तव्हां जे लाइ ख़तरनाक अमल आहे। साॻी रीति सावण जी मौसम में बि जेतोणीकि तव्हां 3 खां 4 या 5 लीटर पाणी पीओ था त इहा तव्हां जे जिस्म जी घुर्ज चइबी। घणे पाणी पीअण जो दारोमदार घणे क़दुरु जिस्मानी महिनत ते बि हूंदो आहे, पर जेकॾहिं तव्हांखे बिना को कमकार कंदे इन खां वधीक पाणीअ जी तलब थिए थी त इहो तव्हां लाइ नुक़सानकार साबित थी सघे थो। जेकॾहिं तव्हां इन मसइले जो शिकार आहियो त तव्हांखे फौरी तौर ते डॉक्टर सां राब्तो करणु घुर्जे। उन जा कुझु नुक़सानकार सबब थी सघनि था। घणे लूण वारियूं शयूं खाइण सां घणी उञ लॻंदी आहे। असांजे जिस्म खे लूण ऐं पाणीअ लाइ दुरुस्त मिक़दार जी ज़रूरत हुजे थी। जॾहिं लूण जो इस्तेमालु घणो कयो वञे त रत में पाणीअ जी सित घटिजी वेंदी आहे ऐं नतीजे में हर वक़्तु उञ लॻंदी रहे थी। ख़ासि तौर ते जॾहिं खाधे खां पोइ तव्हांजो पेट सुॼी वञे या गैस महसूस थिए, अहिड़ी सूरत-हाल में ॿिया मसइला बि पैदा थी सघनि था। जेकॾहिं जिस्म में पाणीअ जी खोट थियण लॻे ऐं मुनासिब मिक़दार में उन जो इस्तेमालु न थिए त उञ लॻण शुरू थी वेंदी आहे। मिसाल तौर कंहिं बि सबब जे करे तव्हां जे जिस्म में पाणीअ जी खोट थींदी वञे थी ऐं तव्हांजो जिस्म मुनासिब मिक़दार में पाणी इस्तेमालु नथो करे सघे त तव्हांखे घणे पाणी पीअण जी ज़रूरत पवंदी। ईअं खणी सम्झजे त इंसानी जिस्म जूं घुर्जूं अलॻि अलॻि हूंदियूं आहिनि, जंहिं जे हिसाब सां पाणीअ जी ज़रूरत हूंदी आहे। तंहिं करे हर वक़्तु उञ लॻण जो इहो बि मतिलबु थी सघे थो त तव्हां जे जिस्म खे घणे पाणीअ जी ज़रूरत हुजे। शुगर हक़ीक़त में जिस्म जे मिठाण खे टोड़ण ऐं गॾु करण जी सलाहियत खे मुतासिर करण वारो मर्ज़ आहे, जंहिं जे नतीजे में शुगर जी सित वधी वेंदी आहे ऐं पेशाब घणो अचणु शुरू थी वेंदो आहे। उन करे जिस्म में पाणीअ जी खोट पैदा थी वेंदी आहे। ईअं खणी चइजे त लगातार उञ लॻण या घड़ी घड़ी पेशाब करण जा ॿ ई सबब थी सघनि था। उन करे जेकॾहिं तव्हांखे घणी उञ लॻे थी त तव्हां डॉक्टर सां राब्तो कयो या वरी पंहिंजी शुगर जी टेस्ट ज़रूरु करायो।